नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इज़्ज़त माब ऑनरेबल हज़रत मौलाना फ़ज़लुर रहमान साहब, बतले हुर्रियत हज़रत मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी, जनाब डॉक्टर नाजी साहब ऐं अमीर मोहतरम अमीर सिंध हज़रत साईं मौलाना अब्दुल क़य्यूम हालजी साहब। हज़रात, अज जो ही इज्तिमा पंहिंजा सभु रिकॉर्ड तारीख़ जा जेके असांजा इवेंट्स जा आहिनि उहे टोड़े चुको आहे। मां मीरपुर ख़ासि जे हर शहर, मीरपुर ख़ासि जे हर चौक ऐं चौराहे ते वियो आहियां। मूंखे हेॾो जलसो हर चौराहे चौक ते नज़र आयो। अवाम जो समुंड हुयो ऐं अवाम जो समुंड जेको उथली पियो आहे, यकीनन उहो सिंध जे अवाम जूं अखियूं खोले छॾींदो। जेके पाण खे सिंध जो वारिस चवनि था पिया, जेके पाण खे सिंध जा मालिक ऐं धरती धणी चवनि था, अॼु असां उन्हनि खे ॿुधायो आहे साबित करे त सिंध जो शऊर कहिड़ो आहे, सिंध जे शऊर जी तलब छा आहे। अज़ीज़ाने गिरामी, असां उन्हनि जी ख़िदमत में एतिरो अर्ज़ु कयूं था पिया त ही जमयत उलमा इस्लाम जा जेके कारकुन आहिनि, इहे कारकुन वक़्त ऐं हालात जी पैदावार न आहिनि, बल्कि तारीख़ जो हिकिड़ो वॾो बाब इन्हनि जे पुठियां आहे। हिन जूं ख़िदमतूं लाज़वाल आहिनि, हिन जूं क़ुर्बानियूं लाज़वाल आहिनि। शायदि के इन्हनि खे इहा ख़बर कान्हे का, अॼु जे उन लेबर लॾे खे इन चीज़ जो इल्मु कोन्हे को त जॾहिं हिंदुस्तान जी सरज़मीन ते अंग्रेज़ साम्राज असांजे मथां मुसलत हुयो, उन वक़्तु असांजे हिन सिंध जे उलमा जूं ख़िदमतूं, सिंध जे हिन जमात जूं ख़िदमतूं कहिड़ियूं हुयूं। अज़ीज़ाने गिरामी, तारीख़ जा औराक पलटे करे ॾिसंदासीं त सैयद अहमद शहीद बि हितां राही थियो हुयो। वलेट जे शहर में बि रातियूं गुज़ारियूं हुयईं ऐं वेंदे वेंदे पीर साईं पागारे सां बि मुलाक़ातूं करे वियो हुयो ऐं उनखां बि मदद तलब करे वियो हुयो। सिंध जे अवाम लाज़वाल तौर ते उन्हनि खे पंहिंजा वर्कर ॾिना, पंहिंजा कारकुन ऐं मुजाहिद ॾिना, पंहिंजा हुर ॾिना। विढ़ंदे विढ़ंदे वञी करे बालाकोट खे वञी फतह कयो, बालाकोट में वञी करे इस्लाम जो झंडो चाढ़ियो। अज़ीज़ाने गिरामी, तारीख़ हिते पूरी कान थी। असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियोसीं जेके ईस्ट इंडिया कंपनी जे नाले ते आया हुया, उन जूं अखियूं उन ॾींहं ते खुली चुकियूं हुयूं त असांखे शिकस्त ॾियण वारो केरु आहे, बालाकोट जे जबलनि में दफ़नाइण वारो केरु आहे। अज़ीज़ाने गिरामी, अॼु असांखे चयो वञे थो पियो, असांखे आंगुर खणी, असांजे मथां आंगुर खणी करे असांखे चयो वञे थो पियो त मुल्ला सिंध सां तुंहिंजो को बि तालुक़ कोन्हे को। असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था पिया त तो ऐलान कयो उमरकोट जी सरज़मीन ते गुस्ताख़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हक़ में तो जेका इवेंट कयो, माण्हुनि ॾिठो, लेकिन उन खां बाद में राशिद महमूद जॾहिं ऐलान करे थो पियो, लखनि जो इज्तिमा उते गॾु थिए थो पियो, चयोसीं पंहिंजी तहरीक उते पूरी न थींदी, हे सुधरी वेंदा, हिन जूं अखियूं खुलियूं हूंदियूं। वरी हिननि ॿिए क़िस्म जो कराची जे अंदरि ऐलान कयो, लेकिन उते बि पंहिंजी हिननि हालात ऐं कंडीशन ॾिठी। अॼु मां उन्हनि खे चवां थो पियो, हिन मीडिया जी तवसु सां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियां थो पियो, ज़रा नज़र विझी ॾिसो, ही अॼु बि उहे मुजाहिदा, अॼु बि पंहिंजा मुजाहिद पंहिंजनि हथनि में उहो झंडो खणी करे बीठा आहिनि ऐं दुनिया खे ॿुधाइणु चाहिनि था पिया त ॿुधी छॾियो, सिंधु बाबुल इस्लाम कल्ह बि हुयो, सिंधु बाबुल इस्लाम अॼु बि आहे, सिंधु बाबुल इस्लाम सुभाणे बि रहंदो। यादि रखिजाए, तुंहिंजे बेल्ट बॉक्स ऐं बेल्ट पेपर जी हेरा फेरी असांखे मालूम थी वई आहे। असां कानून जे दायरे में रही करे स्ट्रगल कयूं था पिया। मुंहिंजे मदनी ऐं शेखुल हिंद मुंहिंजे लाइ जेको दायरो मुतयन करे विया हुया, असां 100 साल गुज़री विया आहिनि, पंहिंजनि हथनि में हथियार सिर्फ़ इन जे करे न खयोसीं त मुंहिंजे असलाफ चयो त बड़े सगीर जे अंदरि अदम तशद्दुद जी जिदोजहद हूंदी, लेकिन तूं असांजे अदम तशद्दुद जी जिदोजहद मां ग़लति फ़ाइदो वरितो ऐं तो चयो त मुल्ले जो कमु सिर्फ़ मस्जिद ताईं आहे, सिर्फ़ मेंबर ताईं आहे। ॿुधी छॾिजांइ, तुंहिंजी का बि पाकिस्तान जे अंदरि स्ट्रगल उन वक़्त ताईं कामयाब न थी आहे जंहिंजे अंदरि जमीयत उलमा इस्लाम जो किरदार न हुजे। अयूब खान जी वञी करे तहरीक जो मुतालो करे ॾिस, जनरल ज़ियाल कजे वञी उन आमरियत जो मुतालो करे ॾिस, परवेज़ मुशर्रफ जे दौर खे ॾिस त केरु हुयो जेको आज़ादी ॾे पियो, केरु हुयो जेको हक़ जूं ॿांगूं ॾे पियो। इहे क़ाइदे मोहतरम हज़रत मौलाना फज़लुर रहमान हुयो
जंहिं वञी करे सलाख जे अंदर बि परवेज़ मुशर्रफ केतिरा क़ैद कटाया, उन्हनि क़ैदनि में रही करे बि गोॾा न खोड़िया। ऐं अॼु असांजी न सरज़मीन तां केरु आहे जेको असांजो मुक़ाबिलो करे। यादि रखजांइ, अॼु तुंहिंजूं अखियूं खुलणु घुरजनि। मां सिंध जे क़ौम परस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो पियो त मुंहिंजो जहिड़ो तव्हां सां कान्हे का, ही लिबरल लॾो आहे ऐं उन जो मक़सदु हदफ़ सिर्फ़ु इहो आहे त गुस्ताख़ रसूल खे सपोर्ट कर। क़ौम परस्तो पंहिंजे हल्के जी छानबीन कयो, अहिड़े लॾे खे ॿाहिरि कढी छॾियो। स्ट्रगल तव्हां सां असांजे आबाओ अजदाद गांधी जी सां बि गॾिजी बीही करे ऐं उन्हनि सां बि गॾिजी बीही करे उन क़ौम परस्तनि सां कुल्लो कुल्ह में मिलाए करे जिदोजहद स्ट्रगल कई आहे। ऐं उन खां बाद में बि जॾहिं एमाड जी तहरीक थिए थी पई तव्हांजे क़ौम परस्तनि सां, बलोचिस्तान जे क़ौम परस्तनि सां कुल्लो कुल्लो में मिलाए करे स्ट्रगल कई आहे। असां हमेशह सिंध जे हुकूक में मुंहिंजो शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद, मुंहिंजो राशिद महमूद कुल्लो कुल्लो में मिलाए करे कहिड़ो आहे इशू जंहिं इशू ते असां तव्हां सां गॾु न बीठा आहियूं, लेकिन पैगंबर जी जॾहिं गुस्ताखी थिए थी मुंहिंजे वजूद जो मसइलो आहे, मुंहिंजे ईमान जो मसइलो आहे, ऐं हर मामले ते कमिटमेंट करे सघां थो। यादि रखजांइ त मां पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त ऐं हुर्मत में कंहिं बि क़ीमत ते तोसां कमिटमेंट करण जे लाइ तयारु न आहियां। वाखिर दाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।